सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस मच्छर कॉलोनी में बिन नौजवाननि के क़त्ल वारे वाक़े जो नोटिस पढ़तो है। चीफ जस्टिस IG सिंध DIG ॾखण ऐं SSP के जांच सुभाणे ताईं ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस मच्छर कॉलोनी में बिन नौजवाननि के क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वरितो है। चीफ जस्टिस IG सिंध DIG ॾखण ऐं SSP जांच के सुभाणे ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। मच्छर कॉलोनी में हुजूम में बिन टेलीकॉम मुलाज़िमनि के पत्थर हणी बेदर्दी से क़त्ल किया वियो हो, जंहिंजो सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस नोटिस वरितो है। चीफ जस्टिस IG सिंध DIG ॾखण SSP जांच के सुभाणे ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस मच्छर कॉलोनी में बिन नौजवाननि के क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वरितो है। चीफ जस्टिस IG सिंध DIG ॾखण ऐं SSP जांच के सुभाणे ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मच्छर कॉलोनी में पुरहुजूम में बिन टेलीकॉम मुलाज़िमनि के पत्थर हणी बेदर्दी से क़त्ल किया वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस मच्छर कॉलोनी में बिन नौजवाननि के बेदर्दी से क़त्ल थींदड़ जो नोटिस वरितो है। IG सिंध DIG ॾखण ऐं SSP इन्वेस्टिगेशन के सुभाणे रिपोर्ट समेत कोर्ट में पेश थियण जो हुकुम ॾिनो है। मच्छर कॉलोनी में हुजूम पारां जेके टेलीकॉम कंपनी जा जेके नौजवान आया उनके माण्हुनि पारां बेदर्दी से क़त्ल किया वियो ऐं उन्हनि जो अॼु सिंध हाई कोर्ट जो जेको जस्टिस है बिल्कुल नोटिस वरितो है ऐं सुभाणे IG समेत DIG ॾखण ऐं SSP के सुबुह रिपोर्ट थियण जो जेको हुकुम ॾिनो आहे। ठीक है, मेहरबानी आमिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।